आऊं अल्लाह ताला के हाज़िर नाज़िर समझी हलफ खड़ा थो त जंहिं मनसब जे लाइ मुंतखब थियो आहियां इन ज़िम्मेवारी सां बख़ूबी वाक़िफ़ आहियां ऐं इन उहिदे जी ज़िम्मेवारी सचाई सां निभाइण जो पाबंद आहियां। आऊं दुकानदार एसोसिएशन बिरछा जे हर मेंबर दुकानदार जी जायज़ मसइले खे पंहिंजो ज़ाती मसइलो समझी हल करण जी पूरी कोशिश कंदुसि ऐं रंग नस्ल मज़हब इंसानियत खे भला ताक रखी पंहिंजे फ़र्ज़नि खे निभाइण लाइ कोशार रहंदुसि। आऊं दुकानदारनि खे मिलंदड़ सिक्योरिटी चौकीदारी सिस्टम खे कामयाब करण लाइ पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि। आऊं दुकानदारनि खां मिलंदड़ फोड़ी दुकानदारनि जे फिलाए बहबूद सिक्योरिटी जायज़ मसइलनि जे हल लाइ ख़र्च कंदुसि ऐं दुकानदारनि जी फोड़ी जे पैसनि खे पंहिंजी ज़ाती इस्तेमाल में न आणींदुसि।